आगे जो वरी मुंहिंजा दोस्तो जेका ईद जी रात अथव सा वॾी भलायुनि वारी रात हूंदी आहे। ईद वारी रात अल्लाह ताला जी खुसूसी रहमत खुसूसी बरकत वसंदी आहे। ऐं रमज़ान जी आखिरी जेका रात हूंदी आहे इहा बि सखा जी अता जी रात हूंदी आहे। रमज़ान जी आखिरी रात पोणो टियों थियो रमज़ान या टियों थियो जेका आखिरी रात हूंदी आहे न, साईं फरमाइनि था त पूरे रमज़ान जे महीने में जेतिरियूं रहमतूं ऐं बरकतूं वसियूं आहिनि ओतिरियूं रहमतूं ओतिरियूं बरकतूं ने हिकिड़ी रात में वसनि थियूं। साहबन चयो या रसूल अल्लाह पोइ इहा रात भला लैलतुल क़द्र त न आहे? पाण फरमायो त मज़दूर खे मज़दूरी तॾहिं मिलंदी जॾहिं कमु पूरो कंदो न। इहा मज़दूरी जी रात महीनो पूरो रखे रोज़ा दंग कई तरावियूं पढ़ी इबादतूं कई नफ़िल अदा कई कायम ऐं सायम थी गुज़ारी। हाणे इहा उजरत ऐं मज़दूरी जी रात आहे। इन रात में रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि ते आम अता ऐं आम सखा कंदो। फ़कीरो ए फ़कीरा ए ज़िक्र वारो ए अल्लाह अल्लाह करण वारो ए बातिन जे रस्ते में विख वधाइण वारो। इन रात जे अंदर रमज़ान जी आखिरी रात जे अंदर मुझे मदीने वारे साईं जी दरबार लगंदी आहे। मुझे सोने लजपाल नबी जी दरबार लगंदी आहे ऐं विलायतुनि जी तक़सीम थींदी आहे। के गौस पिया थियनि, के कुतुब पिया थियनि, के कलंदर पिया थियनि, के औताद पिया थियनि, के अबदाल पिया थियनि। इहा रात वंड ऐं विरासत जी रात हूंदी आहे। हाँ पोइ इहा रात मल्हाइजो, झोलड़ी झलजो त रब करीम वटूं ऐं मदीने वारे साईं वटूं ख़ैरात मिले। क़बूल।